ॿुधे नथो? हे वठ मोबाइल, हिन जो टच कम न पियो करे, वञी बदलाए चेस। टच तो तुंहिंजो बि कम नथो करे, पोइ तोखे बदलाए अचां? हूअं शिकिल मां लॻे थो किथां न किथां तुंहिंजी आईसी शार्ट आ। हाणे ये घणी बेकार ॻाल्हियूं न कर, जेके फज़ूल तो ॻाल्हाए न मूंखे सफ़ा नथो वणे। अञा बि तूं शुक्र कर, शुक्र जो मूं जहिड़ी खूबसूरत ज़ाल मिली अथई। खूबसूरत? छो मां खूबसूरत ना आहियां छा? बेगम, इन ग़लत फहमी मां थोरो निकिरी अच ॿाहिरि, सच्चाईअ खे एक्सेप्ट कर, खुश रहो हुन में। हल बस मां तोसां नथी ॻाल्हायां। अरे न ॻाल्हाए त न ॻाल्हाए, मूंखे शौक़ु न आहे तोसां ॻाल्हाइण जो। तोसां ॻाल्हाइण खां भलो आहे त किथे माण्हू वञी मज़दूरी करे, 2 रुपया मिलंदा त सही। ॿुध त, तोखे इहो आख़िर नखरो आहे छाजो? कॾहिं पाण खे ॾिठो अथई आईफोन 50 प्रो मैक्स में बि न तुंहिंजो फोटो चङो कोन ईंदो आहे, पोइ बि एॾा नखरा थो ॾेखारे। एॾो एटीट्यूड आख़िर तो वटि आयो किथां आहे? खानदानी आहे, विरासत में मिलियो आहे एटीट्यूड। मूंखे बि विरासत में ई मिली आहे खूबसूरती। हेॾे हिकिड़ी ॻाल्हि आउं नोट पियो कयां, इहो सुबुह खां जेको तूं पंहिंजी तारीफ़ कंदे थकिजी नथी, इहा लिपस्टिक, फाउंडेशन ऐं इहो मस्कारो माणे जे पेट मां हणी पोइ निकितियूं इहे ॿाहिरि। हा बिल्कुलु, इन में त को बि शक न आहे। मां त पैदा ई खूबसूरत थी हुयसि ऐं गॾ में अमीर बि। ऐं तूं? मां अल्हम्दुलिल्लाह उघाड़ो। उघाड़ा इंसान। चुप। मां न चवां। चुप। मुंहिंजी ॻाल्हि। चुप। मां न जेको। हेॾे चुप। मां न ॻाल्हायो ई काथे आहे? ये जेको अंदर में ॻाल्हाए पई मूंखे ॿुधण में पियो अचे। औरतुनि जी असद कुरैशी। औरत अगर ख़ामोश भी रहे न तो अंदर में ॻाल्हाइण वारो जेको जनरेटर आहे न, इहो हलंदो रहंदो आहे। मसलो छा आहे? हेॾे छा चक्कर आहे जो तूं बार बार किचन थी अची वरी हुते जी वी? मूंखे डॉक्टर चयो आहे त हर अधु कलाक में शुगर चेक कंदी कर। डॉक्टर चयो आहे न त पोइ तूं हुते अधु कलाक में छो थी चेक करी? दॿो खणी हल त हुते हली रख, साम्हूं रखी वई चेक कर। हा खणी थी हलां। त पोइ हल न, प्यार सां ॻाल्हाए न। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त डॉक्टर जो असांजे घर जी खंड में वियो छा जेको चए थो हर अधु कलाक खां पोइ चेक कर? वो छा आहे न, खोड़नि ॾींहंनि खां मूंखे खोड़ सारा चक्कर पिया अचनि, पोइ मां डॉक्टर ॾे वयसि ऐं डॉक्टर मूंखे चयो त हर अधु कलाक में शुगर चेक कंदी कर। इहा शुगर न आहे, उहा हिकिड़ी बीमारी आहे जेका तुंहिंजे अंदरि आहे। उन जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त सुई हणबी हथ में, पोइ रतु निकिरंदो आहे, पोइ रतु वरी पटीअ ते रखिबो आहे, पटी वरी मशीन में विझबी आहे, पोइ मशीन ॿुधाईंदा तोखे शुगर आहे या न आहे। इहा शुगर न आहे। पर मूंखे इहो ॿुधाए त तूं डॉक्टर ॾे वईअ कंहिंसां? पखीअ सां। मुड़ुसु तुंहिंजो आऊं आहियां ऐं वई तूं वरी उन पखीअ सां आई। शर्म कर, शर्म, थोरो शर्म करे ॻाल्हाए। पखी मुंहिंजो भाउ आहे, भाउ, उहो बि हिकिड़ो सिकी लधो जेको असां पीरनि खां पिनी पिनी वरितो आहे। अच्छा, इहो पीरनि खां वरितो अथव ऐं पीरनि इहो तव्हांखे ॾिनो आहे ऐं इहो तव्हां वरितो आहे? भींड।
घणो मुंहिंजे भाउ जे बारे में न ॻाल्हाए। मथे जो सूर दिल त चई न कि केॾी महिल घुटो ॾेई करे उन जो साह कढां। साह अथसि त कोन, पोइ बि कढंदो त जेको अथसि। हिकिड़ो उहो आहे जेको वधे नथो, हिकिड़ी तूं ई जेका शुगर खां पोइ नथी खुटी। ॿई मुंहिंजे लाइ अज़ाब आयो। मां अज़ाब आहियां? मां थी चवां पंहिंजी न गंदी ज़बान खे न तालो हणी रख। ज़ाल न रहमत हूंदी आहे, नेमत हूंदी आहे मुड़ुस जे लाइ। उहा ॿियनि लाइ रहमत हूंदी आहे, पर मुंहिंजे लाइ तव्हां ज़हमत आहियो। ज़ाल खे न ख़ुशि रखण जी कोशिश कर। जॾहिं न ज़ाल ख़ुशि हूंदी आहे त घर में रहमतूं ईंदियूं आहिनि। पर जॾहिं खां तूं मुंहिंजी ज़िंदगी में आई त लानत थी अचे मुंहिंजी ज़िंदगी में। तूं त हक़दार ई न जो आहे न। छा मतलब? कुझु बि न। मां त इहो थी चवां त मां त एॾी भागन वारी आहियां जो मुंहिंजे करे न अलाह तोखे छप्पड़ फाड़े दौलत ॾींदो। उन छप्पर जे हेठां मरण चाहींदुसि। छो तो मरण चाहियां? तो मां तंग थी, बेज़ार थी। जे तूं मूं मां एॾो तंग आहीं त पोइ शादी छो कई मूंसां? तुंहिंजी भेण जे करे। अरे मूंखे छॾियो। सॉरी छाजी सॉरी? मां थी तुंहिंजी सॉरी ठाहियां पखी त। हेॾा हो लांती तू त लव वेठ। कुछ आगे कुछ गाने चले कुछ। पखी हाँ जी। तूं लह। अॼु मां हिन सां सॼो हिसाब किताब पाण मज़ो आयो मज़ो।